ज़िले हेडक्वार्टर वारो शहर नौशरो फिरोज़ गंदगी जो ढेर बणिजी वियो आहे। शहर जे मिठियाणी रोड, स्टेशन रोड, रियाज़ कॉलोनी, सिंध कॉलोनी, पटीदन रोड समेत शहर जे अक्सर रोडन तोड़े रस्तनि ते गंदो पाणी तलावनि जी सूरत में बीठल आहे, जंहिं सबबि रहवासी अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। शहर जे मुख्य रोडन तोड़े रस्तनि ते गंदो पाणी बीठल हुजण सबबि बीमारियुनि पिणु मुंहुं कढियो आहे, पर म्यूनिसिपल पब्लिक हेल्थ तोड़े ज़िले इंतज़ामिया को बि नोटिस न वरितो आहे। शहरी चवनि था त नई डीसी साहब सां मिली आयासीं, उन चयोसीं ठीकु आहे असां कुझु करायूं था, पर उन जे बावजूद बि को हिते तदारक नथो थिए, को बि मसइलो हिते हल कोन थो थिए। मुसलसिल गटर ते फुल लॻा पिया आहिनि, तमामु ॿारड़ा परेशान थियनि था मोकल में, सुबुह टाइम में जीअं असां स्कूल में अचूं था त इंतिहाई पाणो आहे जंहिंजे रक्षा बि नथी अची सघे। एॾा ॿार परेशान जो पाणीअ मां मुसलसिल ॿार ॻणंदा अचे स्कूल में पुॼनि था, उन्हनि खे इंतिहाई तकलीफ़ आहे, ड्रेस मेरी थी वञे। सो असांखे इंतिज़ामिया खे वरी गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे ख़ुदा रा असांजे नालियुनि खे साफ़ कयो वञे ऐं तमामु बहितरीन नमूने सां उन्हनि खे साफ़ कयो त जीअं आईंदा जेको आहे हिते किन न थिए। टाउन या म्यूनिसिपल जी जेकर एहलीअ जी ॻाल्हि तव्हां ॾिसो त तव्हां सॼे शहर में घुमंदो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हू केतिरा अहल आहिनि। हिते त उन्हनि जो चिटो ऐं वाज़ो सभु लॻो पियो आहे जो बारिश खे 4 महीना थी विया आहिनि। उन खां पोइ बि हीउ गंदो पाणी आहे जेको सिल्ट ऐं डस्ट हुअण करे लाइनूं बंदि थी वियूं आहिनि। असां टाउन इंतिज़ामिया खे कंप्लेन कईसीं त साईं इहे लाइन जेको आहे बंदि आहे, महिरबानी करे जेको रेंज मशीन घुराए पाड़े वारनि खे सहूलियत ॾिनी वञे। असांजा बचड़ा हिते पाइण अचनि था, हंजुनि ते खणी था टुपायूं, हुनखे जोराबा बूट भुॼियो वञनि। पाणी असांजे गलीअ मां निकाल न थी वियो आहे, मुकमल तरह सां पाणीअ में भरिया पिया आहियूं। को और वाट कान्हे का काॾे ॿाहिरि निकिरण जी। हेॾां ॾिसो त पाणी आहे, हिन पासे वञो त पाणी आहे। चोथों महीनो आहे, पाणी निकिरण जो नालो नथो वठे। ठीकु आहे, बरसाति थी वई, उहो हिकिड़ो ख़ुदा जे तरफ़ां हिकिड़ो डिज़ास्टर आयो हुयो, उहो मरल हिकिड़ो वियो गुज़री। गलीअ जी सफ़ाई छो नथी थिए? केरु हिते अचण लाइ तयारी कोन्हे को। हालत तमामु ख़राबु लॻी पई आहे त हीउ घिटनि जो पाणी, नालियुनि जो पाणी निकिरण खां माना आजो ई नथो पियो थिए। जीअं बारिशूं थियूं आहिनि, 4 महीना गुज़री विया आहिनि, का बि इंतिज़ामिया जंहिं ॾे वञो सो हू हुन ते ब्लेम थो लॻाए, हू हुन ते थो लॻाए। असां टाउन ऑफिस बि वियासीं, उतां जे इंतिज़ामिया सां ॻाल्हायोसीं, हुननि चयो बाबा असांजो मसइलो इहो कोन्हे, हू था चवनि बाबा पब्लिक हेल्थ वारनि जो आहे। जे पब्लिक हेल्थ जे इंजीनियर साहिब सां मिलूं था, हू थो चवे त बाबा टाउन वारनि जो मसइलो आहे। आख़िर असां वञूं त वञूं कहिड़े पासे? इंतिज़ामिया कंहिं बि हवाले सां ताउन करण लाइ तयारु कान्हे का। नौशरो फिरोज़ शहर में बरसातुनि खां पोइ लगातार रोडनि रस्तनि ते बीठल गंदे पाणी रहवासियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। उन लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त फौरी तौरु शहर मां गंदो पाणी निकाल कराए शहरनि जी अज़ाब मां जान छॾाई वञे। गॾोगॾु ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ पिणु कार्रवाई कई वञे। कैमरामैन राजा हुसैन सां गॾु काज़ी ज़ुल्फ़कार, KTN न्यूज़, नौशरो फिरोज़।